जेके भी तव्हां ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो से हिन खे शेयर करियो, भर वारे खे ॾेखारियो, ख़ासि तौर ते शागिर्द खे। आऊं चाहियां थो त मुंहिंजो ही पैगाम सिंध जे हर शागिर्द ताईं, हर शागिर्दियाणी ताईं पहुचे। हफ़्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली कार। शागिर्द साथियो, तव्हां मां जाम सारा शागिर्द मूंखे सुञाणंदा हूंदा ऐं जाम सारा मूंखां अणवाक़ुफ़ बि हूंदा, पर शागिर्द साथियो, आऊं तव्हांखे ॿुधायां दिल जी ॻाल्हि त आऊं तव्हां सभिनी खे सुञाणां थो। सिंध जी कुंड कुड़छ में रहंदड़ हर शागिर्द साथीअ खे उन जे नाले सां न, पर उन खे आऊं ईअं थो सुञाणां जीअं आईने में आऊं पंहिंजे पाण खे सुञाणियां थो। जी हा शागिर्द साथियो, आऊं तव्हां सभिनी खे सुञाणां थो ईअं जीअं आईने में पंहिंजे पाण खे सुञाणियां थो। अव्हां जा हथ मुंहिंजा हथ आहिनि, अव्हां जा पेर मुंहिंजा पेर, अव्हां जी ज़ुबान मुंहिंजी ज़ुबान, अव्हां जूं अखियूं मुंहिंजूं अखियूं। उन्हनि अखियुनि में अटकियल ख़्वाब मुंहिंजा ख़्वाब, ऐं उन्हनि ख़्वाबनि जी साभियां अव्हां जो अमली किरदारु, अव्हां जी नई सोच, अव्हां जो नओं फ़िक्र, अव्हां जी नई विख, अव्हां ई मुंहिंजी ईंदड़ विख आहियो, अव्हां ई उहो उभरंदड़ सिज आहियो जंहिंजो आऊं सलामी आहियां। शागिर्द साथियो, इहा त हुई दिल जी ॻाल्हि। हाणे अचो त लतीफ़ सरकार जे उन बैत ॾे हलूं था जेको अॼोके हिन प्रोग्राम में असां अव्हां जे लाइ चूंड कयो आहे। अंगणो मथे ओपरा ॾिठई जॾ तोॾा, वंगियई न वारनि सी त न गोरनि जा गोॾा, त लकनि जा लोॾा हूंद न सटोई ससुई। शागिर्द दोस्तो, औरत समाज जो हिकु कमज़ोर किरदारु ॼातो थो वञे, ऐं आहे बि सही असांजे समाज में। पर आऊं ईअं चवां त कमज़ोर आहे कोन, उनखे बणायो वियो आहे कमज़ोर। उन जा पर पटे, उन जा रस्ता रोके, उन जा हथ पेर भञी ऐं उन जे अखियुनि ते पटी ॿधे उनखे कमज़ोर बणायो वियो आहे, उनखे महदूद कयो वियो आहे। पर इन कमज़ोर इस्तारे खे लतीफ़ सरकार ताक़त में तब्दील कयो आहे।
हू दर हक़ीक़त ॿुधाइण इहो थो चाहे त तव्हां जेके इहो चवंदा वतंदा आहियो त असांजे वस में कुझु कोन्हे, असीं हीणा आहियूं, उहे ॾाढा आहिनि, हालतूं असांजे वस में न आहिनि, त इन हीणाईअ जे वक़्तु तव्हां हीअ किरदारु ॾिसो। अचूं था इन ई बैत ते। लतीफ़ चवे थो, अंगण मथे ओपरा ॾिठई झॾ तोॾा। ए ससुई, तूं जॾहिं अंगण ते ओपरा तोॾा ॾिठा, ओपरा उठ ॾिठा, जेके तुंहिंजा न हुआ, तुंहिंजे देस जा न हुआ, वंगियई न वारन सीं तिन गोरन जा गोॾा। पोइ तो वटि कुझु न हो, का शइ न हुई, वार त हुआ ई, उन्हनि वारनि सां ई खणी उन्हनि खे वंग विझी हा, ॾावण ॾी हा। त लकन जा लोॾा हूंद न सठोई ससुई। जेकॾहिं ईअं करी हा त पोइ तोखे जबल झागणा न पवनि हा, तूं पंहिंजो पुन्हुअ न विञाई हा। हाणे लतीफ़ चवे थो, अंगण मथे ओपरा जॾ ॾिठई तोॾा। ए सिंधी क़ौम, ए सिंधीअ माण्हू, जॾहिं तो पंहिंजी धरतीअ ते धारिया ॾिठा, अरहून, तरखान, नादिर शाह, ग़ज़नवी, अंग्रेज़ ऐं विरहाङे खां पोइ धारिया, उन्हनि जी लोध ऐं उन्हनि जो न खुटंदड़ सिलसिलो हींअर ताईं, जेके ओपरा आहिनि, जिन जी ॿोली तव्हांजी ॿोली न आहे, जिन जी लोली तव्हांजी लोली न आहे, जिन जी झोली तव्हांजी झोली न आहे, जिन जो कल्चर तव्हांजो कल्चर न आहे, जेके तव्हांजा न आहिनि, जेके ओपरा आहिनि, त पोइ वंगियई न वारनि सीं। ऐं पोइ तव्हां चओ था त हीअ असांखां ॾाढा आहिनि, असीं कमज़ोर आहियूं, असीं हीणा आहियूं। कुझु न हुजण जे बावजूद बि तव्हां वटि घणो कुझु आहे। वंगियई न वारनि सीं। ससुई वटि कुझु न हो, पर शाह ॾिसो छा थो चए, हुनखे इदराक थो ॾिए त न हुजण जे बावजूद वार त अथई, इन्हनि सां वंगी हा। त पोइ तव्हां बि न हुजण जे बावजूद बि ॾिसो त तव्हां वटि घणो कुझु आहे, त पोइ इन हीणाईअ खे तब्दील करियो ताक़त में। गॾिजो, ॿ त 12 थियो, वतन जो, वतन जी तारीख़ जो, तहज़ीब जो, मिटीअ जे ज़रे ज़रे जो मान सुञाणो, पंहिंजाइप ऐं पंहिंजे वतन ऐं उन जे वण वण जे वास जो इदराक रखो, शऊर रखो, ऐं पोइ उथी खड़ा थियो। त शागिर्द साथियो, अव्हां मुंहिंजा ख्वाब आहियो, मुंहिंजी ईंदड़ विख। ऐं चाहियां थो त लतीफ़ जे इन पैगाम खे अव्हां पंहिंजे ज़हननि में लाहियो, पंहिंजे किरदार में अपनायो, पंहिंजी सोच खे, पंहिंजे किरदार खे इनकलाबी बणायो, तब्दील करियो, अकुल सां, ॾाहप सां, उबहराई सां न, अगराई सां न, जज़्बात सां न, हिकमत अमली सां, धीरज सां, मुनज़म तरीक़े सां, सही वक़्त जे इस्तेमाल सां, इल्म पिराइण सां, शऊर रखण सां, इदराक रखण सां। मूंखे उमेद आहे त लतीफ़ जो पैगाम तव्हां ताईं पहुतो हूंदो। अचो त शागिर्द साथियुनि जा मोकिलियल कुझु बैत था ॿुधूं।
सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो तिहां पोइ थियो जीअरे पसंद पिरीअ खे। सो अजल सो अला सो पिरी सो पसंद सो वेरी सो वारो। अवां शागिर्द साथियुनि जा बैत ॿुधा यकीनन तव्हांखे वणिया हूंदा। अवां बि पंहिंजे आवाज़ में लतीफ़ सरकार जा बैत असां ॾे हिन नंबर ते व्हाट्सअप करियो। असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। सदाईं जे लाइ जिए लतीफ़।